शहदादकोट का तालुका अस्पताल जो करोड़ों रुपए के बजट के बावजूद शहरियों के लिए किसी काम का नहीं, जबकि शहरियों को 5 रुपए की टैबलेट के लिए भी प्राइवेट मेडिकल स्टोर्स पर जाना पड़ता है, जबकि इंतज़ामिया की अदम तवज्जोई मुसलसल बरकरार है। शहदादकोट जो तालुका अस्पताल है जो महीने के लिए करोड़ों बजट अचे तो, पर अफ़सोस सां चवणो थो पए तो उते गरीब के हिकिड़ो जेको आहे पेनाडोल जेका टिकी आहे न वो भी नथो मिले, बिल्कुल काई सहूलत ना है, बिल्कुल अणहूंदा। ये जेको आहे सो शहदादकोट माना ये समझो बलोचिस्तान के बॉर्डर ते आहे शहर, माना बलोचिस्तान जा भी काफ़ी मरीज इतने अचन था, हेलो इतने काई सहूलत ना है, मतलब हर शे फंड अचे तो माना कम नथा कर। इहो असां मुतालबो कंदासीं त जेको आहे सो हिते गरीब मरीजन के लिए जेको आहे सो सहूलत मुहैया कन, दवाई ॾियनि ऐं जेको आहे सो डॉक्टर भी सुठा विहारनि। पहिरीं ॻाल्हि त बिल्डिंग जेको आहे सो इनके जेको आहे सुठो बिल्डिंग ॾियनि, बिल्डिंग जो भी वॾो जेको आहे सो आज़ार आहे, ज़बू नाली में आहे जेको आहे सो बिल्डिंग, उन जे लाइ वॾो बजट अचे थो। ड्रामा सेंटर जो भी जेको आहे हिते इफ़्तिताह कयूं, थोरो कमु कयूं, वरी इहो बि जेको आहे सो इन्हनि हितां ख़तमु कयो, छो त हिते कोई भी माना एमरजेंसी केस में मरीज़ अचे थो त उनखे जेको आहे थोरो बैंडेज वग़ैरह हणी ज़ख़्मनि खे रिफर था करे छॾनि त लाड़काणे वञो बाबा। को गरीब आहे, को कीअं आहे, एफोर्ड करे सघे तो जेको आहे सो नथो करे सघे, एम्बुलेंस जो ख़र्चो, इन हवाले से असां मुतालबो कंदासीं। दूसरी जानिब शहरियों के साथ मुसीबत ये है कि इमरजेंसी की सूरत में उन्हें लाड़काना जाना पड़ता है और ज़्यादातर मरीज़ रास्ते में ही मौत के आगोश में चले जाते हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।